हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब रायमो जी सलाम। दोस्तों, अॼु आउं मौजूदु आहियां साईं मुश्ताक मीराणी साहब सां गॾु। साईं मुश्ताक साहब न सिर्फ़ु मुंहिंजा उस्ताद आहिनि, बल्कि मुंहिंजे वालिद साहब इंजीनियर वलीमुद रायमो जा बि उस्ताद आहिनि महराणी यूनिवर्सिटी में। अॼु साईं जिन सां असां कचहरी कंदासीं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते। असां चाहियूं था त साईं जिन मुख़्तसिर पंहिंजो तारुफ़ कराइनि, त पोइ असां ॻाल्हाईंदासीं सिंध जे कुझु मसइलनि ते। जी मीराणी साहब। मुंहिंजो लाड़काणे में मुंहिंजो ॻोठु आहे मसूअब, मां उते पैदा थियुमि। 8वीं जमायत ताईं उते पास कई। उन खां पोइ लाड़काणे हाई स्कूल ऐं प्लस कॉलेज में एंट्री कई। पोइ उन वक़्तु मेराणी यूनिवर्सिटी जेका आहे सिंध यूनिवर्सिटी इंजीनियरिंग कॉलेज हुई, उते इलेक्ट्रिकल में मां दाख़िला वरिती। 4 साल उते रहियुमि ऐं उते ई मूंखे लेक्चरशिप कई ऐं उतां खां पोइ मां स्कॉलरशिप ते रोमानिया वियुमि। 2 साल उते रहियुमि। इलेक्ट्रिकल पावर रिलायबिलिटीअ में मास्टर्स कई। उन खां पोइ मोटी अची वरी मां कैनेडा वियुमि, उते कोर्सिस कया। उन खां पोइ वरी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स में रिसर्च कई। इंस्टीट्यूट ऑफ कॉमनवेल्थ उहो बि यूके में उते कई। लीड्स यूनिवर्सिटी में कई। उन खां पोइ यूएनओ यूनिवर्सिटी जेका जॉर्डन आहे, उते 1 महीनो जेको आहे लीडरशिप प्रोग्राम कयो। ऐं ईअं ई शुरूअ खां वठी मुंहिंजो सिंध मौज़ू रहियो आहे। उन में जेके बि एक्टिविटीज़ हुयूं उन में मां पार्टिसिपेट कयो आहे। 1972 खां वठी सिंध जी क़ौमी मूवमेंट खे मां पंहिंजे गहराइप सां अखियुनि जे साम्हूं मां ॾिठो आहे। हाणे मुंहिंजो ॿियो सुवालु इहो आहे तव्हां खां, त हीअं जेको सिंध जी मौजूदु सूरत हाल आहे, उन जे बाबति तव्हांजो नुक़्ता नज़र छा आहे ऐं उन में का पाण बहितरी कहिड़े हिसाब सां वे आउट कहिड़ो आहे तव्हांजी नज़र में? जी। पहिरीं ॻाल्हि आहे त सिंध खे जेकॾहिं तव्हां डिस्क्राइब कयो त उहो बुनियादी तौरु फ्यूडलिज़म आहे। ऐं ईअं सम्झो त अर्बन खां बि पहिरियों जेको आहे सो हिकिड़े जेको सिस्टम रहियो आहे, उहो कंहिं ॻोठ जे चङो मुड़ुसु, पोइ वरी इलाइक़े जो चङो मुड़ुसु, पोइ अहिड़े नमूने सां थिए थो। ऐं जॾहिं अंग्रेज़ आया त उन्हनि अञा फ्यूडल सिस्टम खे उन्हनि मज़बूत कयो मुख़्तलिफ़ क़ानूननि जे तरीक़े सां। पोइ जॾहिं वरी पाकिस्तान ठहियो त पोइ सक्सेसिव जेके गवर्नमेंट्स आहिनि उन बि फ्यूडल खे मज़बूत कयो। सो मच सो जॾहिं वञूं ख़तमु थियो ऐं 1973 जो आइन थियो, उन में बि फ्यूडल्स खे वधीक मज़बूत कयो। जेतोणीकि ज़ुल्फ़िकार भुट्टे इहो वाइदो कयो त असां फ्यूडल खे सिस्टम खे ख़तमु कंदासीं। पर ख़ैर इंडिया उनखे सक्सेस हिन वक़्तु कंप्लीटली आहे। ऐं उन में सेनेट बि हुजे, इहो नेशनल असेंबली हुजे, तव्हांजो प्रोविंशियल असेंबली हुजे, उते मोस्टली जेके आहिनि सो उहे फ्यूडल्स आहिनि। ऐं उन्हनि जो रुॻो हिकिड़ो ई कमु हूंदो आहे त जेका वधीक ताक़तवर आहे एजेंसी, जीअं हाणे पाकिस्तान आहे, उन्हनि सां वफ़ादार हुजनि, बाक़ी सिंध जे माण्हुनि सां ज़्यादती कनि। तव्हांखे हिकिड़ो स्टेटिस्टिक्स ॿुधायां थो। बेकॉल चीफ मिनिस्टर सिंध जे ॿाहिराड़ी जेका ऑलमोस्ट जेको आहे 50% आहे, उन में 75% गुरबत आहे। कैन यू बिलीव? ऐं उन खां पोइ पर कैपिटा GDP पर कैपिटा, जंहिंखे इकोनॉमिक्स सां इंट्रस्ट हूंदो, कराचीअ जी पर कैपिटा GDP $4000 आहे ऐं बाक़ी रूरल सिंध जेका आहे सा $500 या $600 आहे इहो। ऐं हाणे हिन खां ॿोॾि खां पोइ जेको आहे ऑलमोस्ट जेको आहे सो $300 पर कैपिटा आहे। माना ईअं सम्झो त तबाहीअ जे माना करण ते। उन खां पोइ अंगनि अखरनि जे मुताबिक़ 70 लख जेके ॿार आहिनि जेके स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। ऐं औरतुनि जो तव्हां ॾिसो था रोड सिस्टम आहे, बरसाति खां पोइ त हर शइ लुड़ी वई आहे न। तंहिंजे करे हाणे सिंध खे ट्रांसफॉर्मेशन पॉलिटिक्स घुरिजे। ट्रांसफॉर्मेशन इहो जो जीअं तव्हां ॾिठो त हिन में जापान में 1868 में मेजी रेवोल्यूशन खां पोइ जापान जेको आहे सो पाण खे चेंज करे इंडस्ट्रियलाइज़ेशन में वियो। कमाल अतातुर्क ॾिसो, उन 1924 खां पोइ हुन सॼे टर्किश सोसाइटी खे इंडस्ट्रियलाइज़ करे छॾियो। चाइना में इनकलाब आयो, उन्हनि इंडस्ट्रियलाइज़ेशन करे छॾियो। रूस आयो, उन्हनि पंहिंजो इंडस्ट्रियलाइज़ेशन करे छॾियो। असांखे ट्रांसफॉर्मेटिव पॉलिटिक्स में अचिणो पवंदो ऐं उन जी हिकिड़ी निशानी आहे त असां रूरल सिंध में जेतिरी बि असां इंडस्ट्रियलाइज़ेशन कयूं उहे के पोइ हर हिक खे पंहिंजो पंहिंजो रोल प्ले करिणो आहे। असांखे, मां आफ़्ताब ॾे न ॾिसां, आफ़्ताब मूंॾे न ॾिसे,
मुस्तफ़ा हुजे उनखे न असांखे न हू पंहिंजो उनखे सॼी ख़बर आहे, हाणे उहो एजुकेटेड आहिनि, दुनिया खे ख़बर आहे, सोशल मीडिया जे ज़रिए सॼी दुनिया सां उहो कनेक्टेड आहिनि त सिंध में इंडस्ट्रियलाइज़ेशन कीअं थींदी, उन में इंडस्ट्रियलाइज़ेशन जो माना तव्हांखे ॿुधायां वेल्थ जनरेशन आहे। उनखे जेके 2-3 टेक्स्ट बुक्स आहिनि इकोनॉमिक्स जा, जापान खां वठी अमेरिका ताईं उहे पढ़ाया था वञनि, उन में इहा पहिरियों लॉ एंड ऑर्डर हुजे, सुठी हुकूमत हुजे, ऐं उनखां पोइ पॉलिसीज़ बहितर हुजनि, ऐं सुठी जेका जुडिशरी हुजे, ऐं ॿाहिरी जेका इन्वेस्टमेंट अचे, टेक्नोलॉजी अचे, ऐं एजुकेशन जेका आहे सो अकॉर्डिंगली उन्हनि जी असांजी डेवलप थिए। इहे जेके बुनियादी जेकॾहिं शयूं थियनि थियूं त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल खां 5 खां 10 सालनि में सिंध जो नक्शो ई चेंज थींदो। वाह वाह ज़बरदस्त। अच्छा साईं, ॿियो हिकिड़ो मुंहिंजो सुवालु इहो आहे त जीअं त असांजो जेको समाज आहे, सिंधी समाज, उहो हिकिड़ो ज़रई समाज आहे। तव्हां छा सम्झो त उहो ज़रई समाज जॾहिं ट्रांज़िट कंदो टुवर्ड्स द इंडस्ट्रियल समाज, त उन जा इम्पैक्ट्स पंहिंजी सोसाइटी ते कहिड़ा पवंदा? ऐं उन सां गॾोगॾु लिंक में इहो सुवालु आहे त हींअर करंटली जेको ॿोॾि खां पोइ सूरत हाल पैदा थी आहे, जीअं तव्हां थोरी देरि पहिरीं ज़िक्र कयो, त उन में जेको असांजा 7 मिलियन ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि, उहो असां कीअं था उन में बहितरी आणे सघूं? इहो ॿई सुवाल थोरा डिफरेंट आहिनि हिकु ॿिए खां, ऐं चाहियां थो वारी वारी सां ॻाल्हायूं। पहिरीं ॻाल्हि आहे त हिन खे असां चवंदा ट्रांज़िटरी पीरियड। ट्रांज़िटरी पीरियड आहे। असां जॾहिं उन ट्रांसफॉर्मेशन सिंध जी था ॻाल्हि कयूं त उन में पहिरीं शर्त इहा त सियासत सही हुजे, लॉ एंड ऑर्डर हुजे, ऐं इन्वेस्टमेंट हुजे। उन ट्रांज़िटरी पीरियड में क़ुर्बानी तमामु घणी ईंदी आहे। मिसाल डिस्प्लेसमेंट थींदी आहे, डिस्ट्रप्शन हूंदी आहे, ऐं माण्हू चवंदा आहिनि त हीअ छा आहे, असांजूं ज़मीनूं थियूं रोडनि में हली वञनि, पर इहो तमामु हिकिड़ो नेसेसरी हिकिड़ो अमल आहे जंहिंजे थ्रू असांखे उन में इहो साॻी शइ तव्हां ॾिसो अमेरिका में बि उन ज़माने में इख़्तिलाफ़ु कंदा हुया, यूके में बि हुजो, फ्रांस में हुजो, जापान में हुजो, जिते जिते ट्रांसफॉर्मेटिव फेज़ थियो आहे न, उते जेको आहे सो हू एतिराज़ बि कंदा, मुखालिफ़ कंदा। पर जॾहिं हू हाणे उन में थी बाक़ाइदा इंडस्ट्रियलाइज़ेशन थी वई आहे, तव्हांखे ख़बर आहे त कैनेडा जी कहिड़ी हालत आहे, USA जी कहिड़ी हालत आहे, सिंगापुर ॾिसो उन जी कहिड़ी हालत। दौरु हुयो 60s में त सिंगापुर में माण्हू वीचारा रस्तनि ते पिनंदा। अॼु उनखे वन ऑफ द हाईएस्ट GDP पर कैपिटा आहे, ऐं हिकिड़ी सिटी स्टेट उन्हनि डेवलप कई आहे। तव्हांजो मलेशिया में ॾिसो, मलेशिया जी पहिरियों कहिड़ी हालत हुई, उहे जेके ख़ानदान हुया उहे रेज़िस्ट कंदा। तंहिंजे करे ट्रांसफॉर्मेटिव पॉलिटिक्स में तव्हांखे रेज़िस्टेंस ज़रूरु ईंदी, पर जॾहिं तव्हां डिटर्मिन आहियो त हाणे असांजी सोसाइटी नथी हली सघे। ईअं आहे जो मिसाल कोई थर में हिकिड़ो घरु वेठो हुजे, उहो चए थो त हाणे असांखे पाण खे चेंज करिणो आहे, न हाणे तव्हां लॾे असांखे कराची वञिणो आहे, त ज़ाहिर आहे उनजे ख़ानदान जा माण्हू उनखे मुखालफ़त कंदा। पर जे हिकिड़ो दफ़ो कराची अचे, बिज़नेस करे, ऐं उहो सेटल थी विया, उनजी इनकम वधी, ॿार लाइ स्कूल विया, उन्हनि जी सिहत सुठी थी, फैसिलिटी, त ऑटोमेटिकली चवंदा हा यार वाक़ई असांजो सही आहे। तंहिंजे करे ट्रांसफॉर्मेटिव पॉलिटिक्स में इहा ट्रांज़िटरी मुखालफ़त बि हूंदी ऐं तकलीफ़ बि हूंदी, पर उन खां पोइ जेको आहे सो सिविल जेका सोसाइटी आहे उहा बहितर थी। बहितर। ॿियो मुंहिंजो जो सवाल हुयो 70 जेको लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि, उन जे लाइ तव्हां छा ख़्यालु? ॾिसो, जेकॾहिं असां वटि सुठी हुकूमत हुजे हा न, त इमरजेंसीअ में बि असां विदिन 5 years में असां इहे ॿार पढ़ाए सघूं था। अॼु काफ़ी असांजा स्कूल जेके आहिनि सो बोर्ड जे करे तबाह थी विया आहिनि, या स्कूल उते कोन्हनि, या इनरोलमेंट सही न आहे। पर जेकॾहिं हंगामी बुनियादनि ते जेकॾहिं असां इहो कयूं त ऑटोमेटिकली असांजो ॿार पढ़ी सघनि था। पर डिपेंड इहो थो करे त उनजी पहिरियों शर्त आहे हुकूमत जेका आहे सा सुठी हुकूमत हुजे। राइट। अच्छा, हिकिड़ो ॿियो सुवालु इहो साईं, थोरी देरि पहिरीं जीअं पाण कचहरी बि कईसीं त दुनिया में जेके वॾा तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, उन में लेबर पार्टीज़ जेके प्रोग्रेसिव जेके पाण चऊं, जंहिंसां तव्हांजो बि तालुक़ु आहे, ओवरऑल दुनिया में हाणे माण्हू लेफ्ट ॾांहुं वधनि पिया, लेफ्ट पॉलिटिक्स वरी राइज़ करे पई। काफ़ी माण्हू जो इहो ख़्यालु हुयो त लेफ्ट जी सियासत या सोशलिज़म जेको आहे सो उहो डाउनफॉल थी वियो आहे, स्पेशली सोवियत यूनियन जे टुटण खां पोइ। पर हींअर मूं ॾिठो आहे त लातीनी अमेरिका में बि लेफ्ट जा जेके सियासतदान आहिनि उहे अॻिते वधनि पिया। इवन यूनाइटेड स्टेट्स जी ॻाल्हि कयूं या UK में पाण लेबर पार्टी जी ॻाल्हि कयूं त लेफ्ट इंक्लाइंड सियासत वरी वापसि रिवाइवल उनजो थिए पियो। तव्हांजो छा ख़्यालु आहे त हिते हिन पंहिंजे अहिड़े समाज में जिते रिलीजियस इंटॉलरेंस आहे, जिते बर्दाश्त कोन्हे, उन में लेफ्ट जी केतिरी जेको आहे स्पेस बची आहे? पहिरीं ॻाल्हि आहे त जेको मार्क्सिज़म आहे न, उन जूं मुख़्तलिफ़ शाख़ूं थी वियूं आहिनि। हिकिड़ा त चवनि था पाण खे त असां प्योर मार्क्सिस्ट आहियूं, ऐं ॿिया 19वीं सदीअ में मार्क्स जे दौर में उहो सोशल डेमोक्रेट थी विया।
किन सॉफ्ट सोशलिज़म आंदो त भई जमूरियत जे थ्रू असां सोशलिज़म आणींदासीं। सोशलिज़म जो बुनियादी कहिड़ी आहे त भई जेके बि माण्हू बराबरि हुजनि ऐं जेके इक़्तिसादी जेके मौक़िया हुजनि उहे सभिनी खे बराबरि हुजनि ऐं को बि उते असांजे सोसाइटी में ग़रीब न हुजे, नादार न हुजे या बुखायल न हुजे या अनपढ़ न हुजे, इहो आहे। पर इहो बि वरी इंट्रस्टिंगली ॿुधायां त हीअ हाणे जेका प्योर कैपिटलिज़म बि न आहे, उहा मैनेज कैपिटल। जीअं अमेरिका में तव्हां ॾिसो जॾहिं इकनॉमिक साइकिल था थियनि, जॾहिं पीक ते हिन वक़्तु न्यू लिबरल इहो इकोनॉमिक सिस्टम आहे त जेको फ़र्क़ु तमामु वधी वियो आहे ग़रीब ऐं अमीर जे विच ते, या बेरोज़गारी वधी वई आहे या गुरबत वधी वई आहे। पर वरी जॾहिं ॿी पार्टी अचे थी उन जे अपोज़िट जेके लेफ्ट ओरिएंटेड आहिनि या सोशल डेमोक्रेटिक पार्टीज़ आहिनि, इहे यूरोप में आहिनि, जापान। हाणे ॾिसो तव्हांजे मार्केल क्रिश्चियन डेमोक्रेटिक पार्टी हुई 15-20 सालनि खां हुई मार्केल, हाणे उन खां पोइ वरी सोशल डेमोक्रेटिक पार्टी आई। इहो हिकिड़ो साइकिल आहे, पर बुनियादी इहो आहे। ऐं कॉन्स्टिट्यूशन जॾहिं असांखे चवे थो त भई असांखे सभिनी माण्हुनि सां इंसाफ़ु करणु घुरिजे, उनजा राइट्स आहिनि, उन्हनि जी तालीम सिहत, कहिड़ी बि पार्टी अचे थी न उहा ऑटोमेटिकली उन ते हलण थो शुरू करे, सवाइ इकोनॉमिक पॉलिसीज़ ते कहिड़े नमूने सां थिए। राइट, मतिलबु पंहिंजे मुल्क में छा था सम्झो तव्हां जेके लेफ्ट इंक्लाइंड पार्टीज़ आहिनि उहो अञा ताईं पंहिंजो एतिरो असरु न ॾेखारे सघियूं आहिनि जेतिरो ॾेखारणु खपे? उनजो छा सबबु? उहे इहा आहे त हीअ जेको लेफ्ट वारो आयो इम्पोर्टेड थी मुख़्तलिफ़ मुल्कनि मां, उहे आया मां अडॉप्ट कयो, हुननि जी पंहिंजी वॾी कंट्रीब्यूशन आहे, हुननि जिदोजहद जे क़ुर्बानियूं ॾिनियूं, माण्हू वीचारा मारिजी विया, जीअं शहीद नज़ीर अब्बासी आहे। पर उन्हनि हितां जे हालतुनि खे सही जेको आहे सही न कयो, जेकॾहिं उहे बि मिडिल क्लास पोरियत क्लास उन सां जेकॾहिं गॾिजी कनि हा, हिकिड़ो सुठो प्रोग्राम रखनि हा त यकीननि का उन्हनि जी शइ थिए हा। पर अनफॉर्चुनेटली उन्हनि जो प्रोग्राम अहिड़ो न हुयो जो माण्हू उनखे अट्रैक्ट थियनि। सही। हाणे साईं थोरो पाण कचहरी जो रुख मोड़ियो था यूनिवर्सिटीज़ ॾांहुं, जीअं त तव्हां सिंधी नौजवाननि सां टाइम गुज़ारियो आहे ऐं यकीन कयो मुंहिंजे चंद जेकॾहिं को पसंदीदा उस्तादनि मां को आहे त उहो तव्हां ई आहियो। मूंखे इहो ॿुधायो त यूनिवर्सिटीज़ में जेको यूथ आहे असांजो, उन सां तव्हांजो जेको इंट्रेक्शन रहियो आहे, तव्हां छा था सम्झो त उहे कहिड़ो किरदारु अदा करे सघनि था जेके यंगस्टर्स असांजे यूनिवर्सिटीज़ में पढ़नि था, ऐं सोसाइटी में उन्हनि जो कहिड़ो इम्पैक्ट थी सघे थो? छो जो हींअर जेके हालात आहिनि उन में उहे नौजवान जेके निकिरनि था उहो मार्केट में प्लेसमेंट नथी थिए उन्हनि जी, सो उन्हनि जे लाइ कहिड़ा रस्ता ऐं कहिड़ियूं राहूं आहिनि? पहिरीं ॻाल्हि त जेको बि नौजवान हूंदो आहे न, जॾहिं यूनिवर्सिटीअ में ईंदो आहे पहिरें साल ऐं 4 सालनि खां पोइ हुनजी ट्रांसफॉर्मेशन थींदी आहे। तव्हां पाण ॾिसो, जेकॾहिं मां जॾहिं स्टूडेंट हुयुमि 1972 में फस्ट ईयर में हुयुमि, 76 में मां ग्रेजुएशन कई, उहो अनफॉर्चुनेटली जेको आहे सिंध छा सॼे पाकिस्तान जेके पब्लिक यूनिवर्सिटीज़ में उहो ट्रांसफॉर्मेशन सिस्टम सही न आहे। तव्हांखे हिकिड़ो मां एग्ज़ाम्पल ॿुधायां त डिफरेंट सोसाइटीज़ आहिनि, हार्वर्ड बि तव्हां पढ़ो, येल वठो, टोक्यो यूनिवर्सिटी वठो, उते डिफरेंट सोसाइटीज़ आहिनि शागिर्दनि जूं, त जीअं उन्हनि जी ट्रांसफॉर्मेशन थी थिए। या उते फ्रीडम ऑफ स्पीच आहे, फ्रीडम आहे, हिते फ्रीडम उते कोन्हे को। उनखां पोइ जेके वसीला आहिनि उहे उन्हनि खे कोन्हे। हालत इहा आहे त हिन वक़्तु जेके बि सिंध जो यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि खे टीचर्स खे पंहिंजूं पघारूं बि तक नथियूं मिलनि। तंहिंजे करे ऑल ओवर द वर्ल्ड जेको बि यूथ हूंदो आहे न, उनजी साॻी हूंदी आहे, साइकोलॉजी बि साॻी हूंदी आहे, उनजा एम्बिशस बि साॻा हूंदा आहिनि। त उनजो ट्रांसफॉर्मेटिव फेज़ में यूनिवर्सिटीज़, मिसाल हाणे लम्सा उहा मॉडर्न यूनिवर्सिटी थी वई आहे, त उते जेके ट्रांसफॉर्मेटिव जेको आहे शागिर्द जो जेका ज़हनी तरबियत आहे उहा डिफरेंट आहे, पर असांजी यूनिवर्सिटीज़ में घणि न आहे। ऐं उन में जेको फ्री रोल अचे थो गवर्नमेंट जो, बदकिस्मती आहे हिन वक़्तु जेका बि असांजी गवर्नमेंट आहे उहा माना एंटी पीपल आहे, अवाम जे ख़िलाफ़ु आहे, सिंध जे ख़िलाफ़ु आहे, ऐं उनखां पोइ तरक़ीअ जे ख़िलाफ़ु आहे। इन सिचुएशन में जेको शागिर्द आहे जो पंहिंजो पाण हू जिदोजहद थो करे। सुठी ॻाल्हि इहा आहे त सोशल मीडिया जे करे शागिर्द जेको आहे सो पंहिंजे टीचर्स खे ॾिसण जे बजाए, यूनिवर्सिटी खे ॾिसण जे बजाए, हू पंहिंजो जेको नेट आहे इन जे थ्रू पंहिंजो पाण खे डेवलप था कनि। इहा हिकिड़ी सुठी ट्रेंड आहे। ऐं मुंहिंजो बि इहो ई चवणु आहे त हाणे फ़िलहालु कुझु वक़्तु लाइ तव्हांखे न टीचर एतिरी सपोर्ट करे सघंदा, न यूनिवर्सिटीज़ कंदा। तव्हां थ्रू इंटरनेशनल मीडिया या जेको नेट आहे या गूगल आहे या ॿियो सोशल मीडिया, उन जे थ्रू पंहिंजी जेका आहे सा तव्हां पाण हाणे सेल्फ ट्रांसफॉर्मेशन जो दौरु अची वियो आहे। बसि तव्हां
पाण पढ़ो पाण ॾिसो, हा पोइ उते जेकॾहिं को सुठो उस्तादु आहे उन खां मदद वठो, पर हाणे उन्हनि ते बि डिपेंड न कयो, बसि तव्हां पंहिंजो पाण ते डिपेंड राइट। अच्छा, ॿी हिकिड़ी इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे त असांजे ख़ासि करे सिंध जी यूनिवर्सिटीज़ में, अर्बन यूनिवर्सिटीज़ खे छॾे आम ॿियनि यूनिवर्सिटीज़ में असांजो जेको नौजवान जेको निकिरे थो उहो जॉब रेडी कोन हूंदो आहे। उन खे वरी हुन हिकिड़े अहिड़े फेज़ मां गुज़रणो पवंदो आहे जिते हू वञी मार्केट में एडजस्ट थी सघे। जीअं तव्हां कैनेडा मां पढ़िया आहियो, तव्हांखे ख़बर हूंदी त कैनेडियन यूनिवर्सिटीज़ में या अमेरिकन यूनिवर्सिटीज़ में तव्हांखे जॾहिं हू इंजीनियरिंग पढ़ाईंदा आहिनि त हू तव्हांखे जॉब रेडी करे मोकिलींदा आहिनि। असां वटि प्रैक्टिकली स्टूडेंट्स खे एतिरी नॉलेज कोन हूंदी आहे जो हू वञी डायरेक्ट इंडस्ट्री में इफेक्टिव इंजीनियर जे तौरु कमु करे सघनि। त तव्हांजो छा ख़्यालु आहे त यूनिवर्सिटीज़ खे कहिड़ो किरदारु अदा करणु खपे नौजवाननि खे जॉब रेडी करी ऐं मार्केट में करण जे लाइ? हाणे उते ऑल ओवर द वर्ल्ड जेके डेवलप्ड यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि जूं ॿ टे करेक्टरिस्टिक्स आहिनि। हिकिड़ो त उन्हनि जो करिकुलम जेको आहे सो इंडस्ट्रीअ सां लागू हूंदो आहे, माना ईअं सम्झ त इंडस्ट्री खां वधीक करिकुलम उन्हनि खे तयारु कंदो आहे। ऐं ॿियो इंटर्नशिप जे थ्रू शागिर्द खे जेको आहे सो मुख़्तलिफ़ इंडस्ट्रीज़ में मोकिलींदा आहिनि। जेको किताब आहिनि उन्हनि खे रिकमेंड कंदा आहिनि, जेके गेम्स आहिनि उन्हनि खे रिकमेंड कंदा आहिनि शागिर्दनि लाइ। उनखां पोइ जेके सोसाइटीज़ आहिनि उन में शागिर्द एक्सपोयर थो थिए, उनखां पोइ जेके लेक्चर थींदा आहिनि उन में शागिर्द एक्सपोयर थो थिए। ऐं प्लस जेको टीचर अॻे छा हुयो, क्लासिकल वे में 80% कमु टीचर कंदो, 20% शागिर्द कंदो। पर हाणे जेको मॉडर्न दौरु आहे न, 80% कमु शागिर्द पाण था कनि, 20% सिर्फ़ु टीचर उनखे गाइड था कनि। तंहिंजे करे मोस्टली जेको आहे सो स्टूडेंट जेके आहिनि पंहिंजो पाण खे तयारु कनि। हाणे उन्हनि वटि एतिरो त एक्सेस आहे जो तव्हां मीडिया ते तव्हां पंहिंजनि जेके सीनियर इंजीनियर उन सां वास्तो रखी सघो था। इवन गूगल में तव्हांखे हिकिड़ो नंढो एग्ज़ाम्पल, हिकिड़े ॾींहुं मुंहिंजो थोरो तबियत सही न थी सुबुह जो, मां ब्लड प्रेशर थोरो घटि, त मां वञी गूगल ते चयो, मां चयो ब्लड प्रेशर घटि आहे, मां छा कयां? त उन मूंखे चयो त थोरो लूणु पाणी विझो। तंहिंजे करे हाणे शागिर्द वटि इहो कोई एक्सक्यूज़ कोन्हे को त मूंखे गाइडेंस कोन्हे। तव्हां गूगल में वञो, तव्हांखे हर शइ तव्हांखे ॿुधाईंदो त भई तव्हां फलाणियूं इंडस्ट्रीज़ आहिनि उन्हनि जी रिक्वायरमेंट अहिड़ी आहे, इंटरव्यू कीअं वठिबो आहे, तव्हां इंटर्नशिप कीअं वठो, उनखां पोइ जेको प्रोबेशन पीरियड में तव्हांखे कहिड़ियूं कहिड़ियूं शयुनि जी तव्हांजे जेका प्रोफेशनल पर्सनैलिटीअ खे पाण खे कीअं डेवलप करिणो आहे, पाण खे कीअं ग्रूम कयो आहे, सॼी ऑलमोस्ट शइ उते आहे। अॻे हाणे जेको आहे सो ह्यूमन बीइंग जे थ्रू तव्हांखे गाइडेंस मिलंदी, हाणे ह्यूमन बीइंग जे थ्रू न आहे, हाणे तव्हांखे मीडिया जे थ्रू तव्हांखे सेल। माना वरी मां चवां थो त फॉर टाइम बीइंग जेको शागिर्द आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो ई तरीक़ो आहे त पंहिंजे सेल्फ इम्प्रूवमेंट कनि ऐं सेल्फ पाण खे ट्रांसफॉर्मेट कनि, ऐं मीडिया खां जेको आहे सो जेको नेट इहो आहे उन जे खां वधि में वधि मदद कनि। पोइ बाक़ी हाणे को सुठो टीचर आहे, सुठो दोस्त आहे, सुठा सीनियर आहिनि, या कोई अदारो आहे उहो उनखे कमु करणु ॾिए हेल्प करे थो त ठीकु आहे, न त तव्हांखे सॼी शइ तव्हांखे हुते मिले। ॾाढी ज़बरदस्त। हाणे साईं आख़िरी मुंहिंजो सुवालु जेको प्योर टेक्निकल सुवालु आहे इंजीनियरिंग जे मुतालिक़, उहो इहो त असांजे मुल्क में तव्हांखे ख़बर आहे त पावर शॉर्टेज आहे। इहो शुरू खां आहे, जॾहिं इवन मूं बि जॾहिं थीसिस लिखियो हुयो, तव्हांखे यादि हूंदो जॾहिं तव्हां सुपरवाइज़र हुयो, त उन टाइम थरकोल ते पाण कमु कयूं पिया 2008 में, ऐं उनखां पोइ वरी विंड ते बि पाण कमु कयोसीं। हाणे तव्हांजो छा ख़्यालु आहे त हींअर एॾो वॾो पोटेंशियल मौजूदु आहे, ख़ासि करे सिंध जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त हीउ जेको असांजो सदर्न बेल्ट आहे, सॼो विंड कॉरिडोर्स आहिनि, हिते तमामु घणो विंड जो पोटेंशियल आहे। कुझु लॻा पिया आहिनि हींअर गवर्नमेंट जा पावर प्लांट्स हिते विंड जा, ऐं सोलर जो तमामु घणो स्कोप आहे, छो जो थर में कोल त निकिरे पियो, लिग्नाइट बी क्लास कोल आहे, ॾाढो ज़बरदस्त आहे, पर दुनिया जेको आहे उहो रिन्यूएबल एनर्जीज़ ॾांहुं वधे पई। तव्हांजो छा ख़्यालु आहे त जेको सिंध जो पोटेंशियल आहे उन में केतिरे हद ताईं कमु थियो आहे, ऐं अञा केतिरी गुंजाइश आहे जंहिंमें असां पावर आउटेज खे ओवरकम करे सघूं? तव्हां ॾिसो, जेको पावर सेक्टर आहे न उहो मोस्टली फेडरल गवर्नमेंट जे पॉलिसीअ सां उनजो तालुक़ु आहे, ऐं बदकिस्मतीअ सां सिंध खे त साइड में कयो, सॼे पाकिस्तान में प्रॉपर वे में पावर सेक्टर खे डेवलप न कयो आहे। ट्रेजिडी इहा आहे त ऑयल एंड गैस जेका आहे सा उहो इम्पोर्ट त कनि था, पर जेके इंडिजीनस तरीक़ा आहे, जीअं तव्हां पाण चयो विंड पावर आहे, उनखां पोइ सिंध जो कोल आहे। हाणे हीअ त हिकिड़ी फ्रेंज़ी थी वई आहे त हाणे कोल जो ख़राबु आहे, कोल ख़राबु न आहे। चाइना जेको आहे सो 50% खां वधीक कोल ते जेको आहे सो बिजली थो पैदा करे, जर्मनी थी पैदा करे, ॿिया मुल्क था पैदा कनि, तंहिंजे करे इहो टाइम बीइंग हलंदो, थोरी रिस्ट्रिक्शन आहे, पर सिंध जो कोल इस्तेमालु थी सघे थो। पर शर्त इहा आहे त फेडरल गवर्नमेंट जूं जेके पॉलिसीज़ आहिनि
ऐं जेके हिते फ़ौजी हुकुमरान आया या ॿियूं जेके पार्टीज़ आहिनि उहे बि हिकिड़ा प्रॉक्सी ॼण उन्हनि जा इस्टेब्लिशमेंट जा माण्हू हुआ, तंहिंजे करे हुननि ओवरऑल पावर सेक्टर खे छॾे ॾियो, इकोनॉमी जे ॿिए बि कंहिं बि शोबे में उन्हनि जो सही कमु न कयो आहे। जो अॼु तव्हां ॾिसो त तव्हांजो डॉलर केतिरो महांगो थी वियो आहे, पावर आउटेज आहे, गैस जी शॉर्टेज लॻी पई आहे, ऐं उनखां पोइ बेरोज़गारी केतिरी वधी वई आहे, गुरबत केतिरी वधी वई आहे। इहो सॼो जॾहिं आहे त टोटली पाकिस्तान जी त फेल्यूर स्टेट आहे। फेल्यूर स्टेट ईअं न आहे त उहो ख़तमु आहे, मतिलबु उनजा जेके इंडिकेटर्स आहिनि, ईअं आहे जेको मरीज़ आहे डॉक्टर वटि वञे थो, जॾहिं उहो टेस्ट हूंदो कराए उन में चइबो आहे तुंहिंजो ब्लड प्रेशर ग़लति आहे, शुगर जो ही आहे, ऐं पंहिंजो हार्ट जो ही आहे, त माना तूं बीठो त आहीं, ज़िंदह त आहीं, पर तुंहिंजा जेके वाइटल ऑर्गन्स हो प्रॉपर कमु नथा कनि। त जेके बि पाकिस्तान जा जेके वाइटल जेके इंस्टीट्यूशन उहे कमु ई नथा कनि, जंहिंजे करे तव्हां ॾिसो त डिफॉल्ट वर्चुअली डिफॉल्ट जे बराबरि आहे। हिकिड़े ॾींहुं बि कोन्ह थियो। थैंक यू सो मच। सो दोस्तों, इहो हुया साईं मुश्ताक मीरानी साहिबु, जंहिंसां असां मुख़्तलिफ़ मौज़ू ते कचहरी कईसीं। ऐं जेकॾहिं को सुवाल हुजे त पोइ ज़रूरु तव्हां कमेंट्स में आगाह कजो, असां साईं खां पुछी वरी तव्हांखे हुनजो जवाबु ॾींदासीं। इन सां गॾु पंहिंजे होस्ट ऐं दोस्त आफ़ताब रहमू खे इजाज़त ॾींदा, जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिद सलामत, साथ सलामत। थैंक यू।